आहे मतिलबु पंहिंजे दिलि तां पंहिंजे ज़हन ताईं डिलीट करणो पवंदो आहे। हाणे त मैसेज मोकिलण वारो दुआऊं ऐं मयारूं घटि पर CID में वधीक लॻियो पियो आहे। हाणे त मैसेज न पढ़ण जे घरनि में दोस्तनि में सहेलियुनि में जहिड़ा डटा नाराज़ थी पवनि थियूं। इंसान जी इज़त एहसासनि जे भावनाउनि खां वधि ॿी का बि शइ न आहे, पर उहे एहसास SMS जे 10 लाइननि ते किथां जो किथां वञी पुॼंदा आहिनि। बहरहाल इंसान हर इंसान जी पसंदि ऐं नापसंदि अलॻि अलॻि ऐं वीचार बि जुदा जुदा हूंदा आहिनि। अॻिते वधण जी ॾिस में असां माज़ी जे खोड़ सारनि ख़ुशबुनि खे विसारे चुका आहियूं, पर ख़त, रेडियो ऐं TV भलजा घटि वापराया वञनि, पर इंसानी समाज जी बीहक में कॾहिं बि उन्हनि जी अहमियत खे घटि नथो करे सघिजे। जंग जे मैदान में या कंहिं ॿी वजह सां कम्युनिकेशन जा इहे ज़रिया जॾहिं घटि इस्तेमालु करण जहिड़ा ऐं न जहिड़ा रहंदा, तॾहिं उते असांखे वरी रेडियो, TV ऐं ख़त जी ज़रूरत पवंदी। इन ते मकालो जेको पूरो थियो, तव्हां सभिनी जी महिरबानी ऐं मुंहिंजी दुआऊं आहिनि ईसा जे लाइ, असांजे मोहतरम ईसा मेमन जे लाइ, त हू पंहिंजे ज़िंदगी जे सफ़र में पंहिंजी इल्मी ऐं तबी काविशुनि में इंशाअल्लाह कामयाबियूं आणींदो।